अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर वक़्तु ऐं बर वक़्तु तव्हां ताईं वीडियो पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं मक़सद जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ककर ऐं रेज़न वारा पाण में सलाह कंदा, यानी रेस मंसूर खे झुकाइण जी कोशिश कंदा ऐं ककर इन खे रेज़न खे चवंदो त हाणे मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां। हाणे मूंखे हर हाल में रेस मंसूर सां प्लान करणो पवंदो, छो जो उहो असां सां वॾो जुठ करे चुको आहे, यानी हर दफ़े असां सां धोखो करे चुको आहे। उन जे करे हाणे असां इनखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदासीं ऐं वरी हाणे उन्हनि जे चाल में ईंदासीं। अगरि असां उन सां साथ ॾिनो त पोइ हू असां सां बार बार धोखा कंदो। हाणे रेस मंसूर खे ज़िंदा न आहे छॾिणो। ऐं रेज़न चवंदो त सोट हाली फ़िलहाल तोखे 2 ॾींहं सब्र करणो पवंदो। अगरि तूं सब्र न कंदे त इन में असांजी तबाही थींदी ऐं असांजी बदनामी थींदी। तूं हाणे 2-3 ॾींहं सब्र कर, त जीअं मां रेस शाहनवाज़ सां ॻाल्हाए पोइ असांखे क़दम खणणो पवंदो। ॾिसूं त उनजो रायो छा आहे, जो असांखे हाणे उन्हनि जे चवण ते हलणो पवंदो। अगरि अॻिते पोइ मसइलो थिए त पोइ असांजो मसइलो हल करण वारो इहो रेस शाहनवाज़ आहे। जे करे हाणे असांखे उन जे चवण में हलणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ जेको आहे हाशिम खे चवंदो त हाणे तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं इन अली खान खे पूरो कर। अगरि तो अली खान खे न मारियो त पोइ तूं इहो सम्झी छॾिजां जो मां तोखे मारे ऐं तुंहिंजे माइटनि ताईं बि लाश न पहुचाईंदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे, इहो तूं सोचे सम्झी पोइ क़दम खणिजांइ ऐं इहो कमु मूंखे हर हाल में थियणु खपे। अगरि तो ही कमु न कयो त पोइ तुंहिंजो लाश बि माइटनि खे न मिलंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त मुराद परेशान हूंदो। मुराद खे सोडल जी का बि ॾिस हाली फ़िलहाल न मिलंदो ऐं वरी हाली फ़िलहाल सोडल खे हथु करे वठंदो ऐं हू घणो परेशान हूंदो। सोडल जी घणे खां घणी ॻोल्हा कंदो। हाल सोडल जो हाली फ़िलहाल हिनखे ॾिस का बि न मिलंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।